ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अमां शेयर करे रहियूं हैदराबाद में ट्रांसपोर्ट खाते जूं वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वयूं आहिनि। 106 गाॾियुनि खे चेक करे मुसाफ़िरनि खां किराए बाबति पुछा ॻाछा कई। 79,500 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। 1,72,000 रुपया ॾंड बि लॻायो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते कार्रवायूं कयूं आहिनि। सेक्रेटरी RTA जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, हैदराबाद में ट्रांसपोर्ट खाते जूं वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं आहिनि। हवाले सां लाइन ते मौजूद हैदराबाद खां नसीर चन्ना। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते सेक्रेटरी RTA सलीम मेमण जामशोरो टूल प्लाज़ा वटि मोटरवे पुलिस सां गॾिजी वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं आहिनि। जिन दौरान 106 मुसाफ़िर वैनुनि कोचुनि ऐं बसुनि खे रोके मुसाफ़िरनि खां पुछा कदे 79,500 रुपया उन्हनि खे वापसि कराया विया आहिनि। जॾहिं त ट्रांसपोर्टरनि ते 1,72,000 रुपया ॾंड पिणु विधो वियो आहे। सेक्रेटरी RTA सलीम मेमण जो चवणु आहे त ट्रांसपोर्टर जेके आहिनि उहे मुसाफ़िरनि खां वाधू भाड़ो वठी रहिया हुआ। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते इहे जेके कार्रवायूं आहिनि उहे मोकल वारे ॾींहुं बि जारी रखियूं आहिनि। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी नसीर अपडेट करण जे लाइ।